बिछा बहाली वाले खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा हाला गर्ल्स कॉलेज में माज़ूर कोटा ते भर्ती थियल लैब अटेंडेंट खतीजा मेमन जी ख़ुदकुशी वाले वाक़े जो सख़्त नोटिस वठंदे सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन कमिश्नर हैदराबाद ऐं DIG हैदराबाद के वाक़े जे घण रुखी जांच रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। सूबाई वज़ीर जे प्राइवेट सेक्रेटरी आसिफ अली डाहिरी पारां सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन कमिश्नर हैदराबाद ऐं DIG हैदराबाद के जांच कमेटी जोड़ण जो अहिड़ो लेटर पिणु जारी कयो वियो आहे, जंहिंखां पोइ सेक्रेटरी साहिब कॉलेज एजुकेशन तरफ़ां रीजनल डायरेक्टर हैदराबाद प्रोफेसर मीरचंद ओड जी सबराही में 4 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे, जेका माज़ूर खतीजा मेमन जी ख़ुदकुशी वारे वाक़े ऐं कॉलेज इंतिज़ामिया ते लॻल इल्ज़ामनि बाबति जांच करे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।